डिबेट में भली कार मायाम जी मेज़बान साइमाबा प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं नाज़रीन मिडिल ईस्ट की सूरत हाल के हवाले से जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी 28 फेबरवरी का शुरू थींदड़ ही जंग हिन वक्त ताईं जारी है। मिडिल ईस्ट के मुल्कनि ते बि हिन वक्त ताईं हमलनि जो सिलसिलो जारी है। इसराइल ऐं अमरीका पारां बि ईरान ते जेका हमलनि जो सिलसिलो है वो हिन वक्त ताईं जारी है। मिडिल ईस्ट के हवाले से जीअं त तव्हां ॾिठो हूंदो हिन जंग में मिडिल ईस्ट में जेके अमरीकी फ़ौजी अॾा आहिनि उन्हनि खे ईरान पारां निशानो बढ़ाइण जो सिलसिलो हिन वक़्तु बि जारी आहे। इनखे मद्देनज़र रखंदे अॼु ईरानी सुप्रीम लीडर चूंडजण खां पोइ पहिरियों बयानु जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त फौरी तौर ते मिडिल ईस्ट जे अंदरि जेके अमरीकी फ़ौजी अॾा आहिनि उहे बंदि थियणु घुरिजनि। इनखे अलावा ईरानी सदर पारां इहो चयो वियो आहे त इहा जेका जंग हले पई हिन वक़्तु ताईं उन में जेसि ताईं ईरान जे हक़नि खे उनजी ख़ुदि मुख़्तियारी खे ऐं जेको नुक़सानु आहे उन्हनि जो अज़ालो इन जे लाइ आलमी ज़मानत घुरिजे उनखां सवाइ इहा जंग बंदि न थी सघंदी। उनखां पोइ नाज़रीन प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं तमामु अहम तब्दीली आई आहे सियासी हवाले सां। सिंध अंदरि गवर्नर कामरान खान टसूरी खे जेको आहे हटायो वियो आहे ऐं नून लीग अॻवान आहिनि नियाल हाशमी केसनि जो नओं गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे। हिन सियासी तब्दीली जे जेके मुख़्तलिफ़ रहिया आहिनि मरहला तव्हांखे यादि हूंदो त गवर्नर कामरान खान टसूरी पारां जेको धार सूबे जी ॻाल्हि कई वई उनखां पोइ जेको रद्द अमल साम्हूं आयो सिंध अंदरि यकीनी तौर खे उनखे बि मद्देनज़र रखंदे अॼु हीउ सियासी फ़ैसिलो असां ॾिसूं पिया उन ते बि प्रोग्राम में डिस्कस कंदासीं उन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं प्रोग्राम जे आख़िरी हिसे में गुफ्तगू कंदासीं बानी PTI जे अस्पताल मुंतक़िल करण वारी जेका दरख़्वास्त आहे उहा रद्द कई वई आहे ऐं इन हवाले सां मेडिकल बोर्ड जोड़ण जो हुकुम ॾिनो वियो आहे अदालत पारां। त इन सभिनीनि मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। गुफ्तगू लाइ मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर साबित ज़िनेगार फारूक मुरई साहब नसीर गोपांग साहब ऐं इरफान महबूब साहब। तव्हां टिनि महिमाननि खे भली कार। फारूक साहब शुरूआत तव्हां खां कंदासीं। मिडिल ईस्ट जी सूरत हाल ते सुप्रीम लीडर अॼु चयो आहे त जेसिताईं मिडिल ईस्ट जे अंदरि जेके फ़ौजी अॾा आहिनि अमरीका जा उहे जेसिताईं ख़तमु न थींदा हीअ जंग ख़तमु कोन थींदी। जी महिरबानी। असल में जेको आहे सो सुप्रीम कमांडर जेको आहे ईरान जो जेको नओं आहे उन इहो पहिरियों मरतबा जेको आहे उहो स्क्रीन ते आयो आहे। हुनजो जेको आहे सो रिकॉर्ड शुदा जेको आहे बयानु जेको आहे सो ईरानी जेको आहे इन ते इदारे TV ते ऐं इन ते हलियो आहे इन ते प्रोग्राम में हलियो आहे जंहिंमें हुन इहो चयो आहे त भई जेको आहे मुंहिंजो जेको उहिदो आहे उहो तक़ाज़ा थो करे त मां दुश्मन खे शिकस्त ॾियां। हुन अलल ऐलान कयो त आबनाए हर्मज़ जेको आहे उहो न खुलंदो उहो जेको बंदि रहंदो ऐं असां पंहिंजे खून जे जेके शोधा आहिनि उनजो बदिलो ज़रूरु वठंदासीं। ऐं उनखां अलावा हुनजो इहो बि चवणु आहे त अवाम जी मदद सां ई असां जेको आहे सो दुश्मन खे शिकस्त ॾेई रहिया आहियूं। ठीकु आहे नज़ीर साहब शुरूआत खां वठी तव्हां सॼियूं शयूं सम्झो पिया ॾिसो पिया मिडिल ईस्ट जे अंदरि फ़ौजी अॾा बंदि थियण छा वाक़ई मुतालबो जेको साम्हूं अचे पियो ईरानी सुप्रीम लीडर पारां छा वाक़ई अॾा बंदि थींदा ऐं इन बंदि थियण जे लाइ पोइ जेके नार मुल्क आहिनि उन्हनि जी जेका गारंटी आहे अमरीका उन्हनि खे ॾिनी आहे त पोइ सॼो मामिलो कीअं कहिड़ी तरफ़ वेंदो मुस्तक़बिल में तव्हां छा पिया ॾिसो? अच्छा ही इंतिहा हिकिड़ो अहम मामिलो आहे। जीअं पाण ॾाढो ॻाल्हायो आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईअं साबित थियो त भई अमरीका उन्हनि जो तहफ़ुज़ कोन थो करे सघे। हीअ त खणी पाण हीअं ॾिसूं पिया त ईरान उन्हनि ते हमला पियो करे न मुख़्तलिफ़ हंधनि ते पर अव्हांखे इहो बि यादि हूंदो त हीअ ईरान न इन्हनि हमलनि जी शुरूआति इसराइल कई हुई जेको क़तर में उन्हनि जून में जेका जंग लॻी त उन दौरान अव्हांखे यादि हूंदो त पहिरियों जेको हमिलो कयो हो जेके ॻाल्हियूं उते हलियूं पे क़तर में उन दौरान जेको पहिरियों हमिलो थियो हो कंहिं बि अरब मुल्क ते उहो इसराइल कयो हो त इन जी रिवायत जेका आहे इसराइल पाण विधी ऐं तॾहिं खां वठी जेके अरब आहिनि उन्हनि में इहा हिकिड़ी ॻणती जी लहर पखिड़ियल आहे त भई असांजो हेतिरा डॉलर्स अमेरिका खे पे कयूं पिया उनजा फ़ौजी असां अची हिते रहाया आहिनि। क़तर में गल्फ कंट्रीज़ जो वॾे में वॾो अॾो आहे जंहिंमें 10,000 खां वधीक अमरीकी अल उदैद शायदि उनजो नालो आहे जिते 10,000 खां वधीक अमरीकी रहियल हुजनि सो उहो उनजो तहफ़ुज़ न पियो करे सघे थो। हीअ जेका समूरी सूरत हाल जुड़े पई ऐं हाणे ईरान जी बि डिमांड आहे अरब मुल्कनि खे पाण बि इहो जेको आहे सो अहसासु थियणु लॻो आहे त अमरीका उनजो तहफ़ुज़ कोन थो करे सघे त इन समूरी सूरत हाल में थिए छा पियो। वॾो सुवाल इहो त जेकॾहिं अमरीका निकिरी थो वञे हिकिड़ो वॾो सुवाल आहे ऐं उहो ईअं वेंदो कोन ज़ाहिर आहे उन जेको आहे दुनिया जे भोतार जो उनखे किरदारु आहे सो ईअं हल्को त आहे कोन जो ईअं हलियो वञे पर जेकॾहिं वञे थो त पोइ छा थींदो उन जे लाइ हिकिड़ा ॾुखिया शर्त आहिनि ऐं घणा तर्जिया हींअर खां जेके थियनि पिया ऐं पाकिस्तान में जेके थियनि पिया उहे इन तनाज़ुर में थियनि पिया त इन जो एडवांटेज पाकिस्तान खे मिली सघे थो। पाकिस्तान जो जेको इन ख़िते में रोल उभरे पियो थो जेकॾहिं इहे अॾा ख़तमु थियनि पिया जे अॾा न बि ख़तमु थियनि त ऑलरेडी इन्हनि अरब मुल्कनि खे इहो अहसासु ज़रूरु थी वियो आहे त अमरीका हाणे उन्हनि जो तहफ़ुज़ कोन थो करे सघे
सो इहो चवनि था त एडवांटेज जेको आहे हिकिड़ो पाकिस्तान जे लाइ आहे ऐं शबर ज़ैदी बि उन ते ॻाल्हायो आहे ऐं कुझु ॿिया जेके माहिर आहिनि उहे उन ते मुसलसल ॻाल्हाइनि था पिया त हीअ जेका समूरी सूरत हाल जुड़ी आहे त जंगियूं जेके आहिनि ज़ाहिर तबाही त आणींदियूं आहिनि पर तबाही सां गॾु गॾु मौक़िया बि जेके आहिनि सो उहे पैदा कंदियूं आहिनि सो हिकिड़ो पाकिस्तान जे लाइ मौक़ियो थिए पियो त हिन समूरे खिते जी सिक्योरिटी जे हवाले सां ख़ासि तौर ते इहे जेके अरब मुल्क आहिनि जिते हाणे अमेरिका जा आहिनि सो इहे ज़िम्मेवारियूं पाकिस्तान खणे पाकिस्तान जी इहा ख़्वाहिश बि रही आहे डिघे अरसे खां पाकिस्तान उन ते कमु बि कंदो रहियो आहे सऊदी अरब सां जेको मुआहिदो थियो आहे उनखे बि चवनि था त उन सिलसिले जी कड़ी आहे ऐं ईंदड़ ॾींहंनि में ॿियनि मुल्कनि सां बि पाकिस्तान जा अहिड़ा दिफ़ाई मुआहिदा जेके आहिनि सो उहे थियण वञनि पिया न रुॻो पाकिस्तान पर पाकिस्तान सां गॾोगॾु जेको तुर्की आहे उनजो बि ॿुधाए पियो न त फ्यूचर में हिकिड़ो अहम रोल थी सघे थो ऐं पाकिस्तान ऐं तुर्की जेका आर्मी आहे इहा गारंटी ॾिए त पोइ कतर हुजे UAE हुजे या जेके बि ॿिया मुल्क जिते हाणे अमेरिका जा अॾा आहिनि सो उते हू पंहिंजूं ख़िदमतूं जेके आहिनि सो पेश कनि ऐं पाकिस्तान जी जेका सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट आहे उहे जे अंदाज़ सां दौरा कनि पिया था मुंहिंजे साम्हूं आहे अॼु जंहिं अंदाज़ में वज़ीर आज़म साहिबु मुख़्तसिर दौरे ते सऊदी अरब विया आहिनि इनखे बि अव्हां ॾिसी सघो था ऐं उन सां गॾोगॾु इहो बि चयो पियो वञे त फ्यूचर में इहो बि थी सघे थो जेको आबनाए हर्म्स आहे उन जी सिक्योरिटी जो बंदोबस्तु बि पाकिस्तान जे हवाले कयो वञे ऐं उनखे गवादर खां कंट्रोल कयो वञे अहिड़े क़िस्म जो जेके तजवीज़ूं आहिनि उहे बि ॾिनियूं पियूं वञनि ऐं उन ते कुझु धुरियुनि जो चवणु आहे त मे बी चीन जो तमामु घणो किरदारु हूंदो ऐं चीन ज़ाहिर आहे अमेरिका खे कटण जी कोशिशि करे पियो इंटरनेशनल लेवल ते मुक़ाबिलो त हिननि ॿिन्ही मुल्कनि जे विच में आहे वेनेज़ुएला में जेको कुझु थियो ज़ाहिर हो चीन खे कर्टेल करण जी हिकिड़ी कोशिशि हुई या हिते जेको कुझु थिए पियो त चीन जो जेको वधंदड़ असर रसूख़ आहे उनखे कीअं घटाइजे ऐं चीन बज़ाहिर पाण साम्हूं कोन पियो अचे ऐं पाकिस्तान खे उहो अॻियां आणे पियो पाकिस्तान जी आर्मी ऐं ख़ासि तौर ते भारत सां जंग उनमें जंहिं अंदाज़ सां असां जेको आहे सो साबित कयोसीं पंहिंजे पाण खे सो उनखां पोइ पाकिस्तान जो फ्यूचर में किरदारु जेको आहे घणे भाङे उहो वधे पियो इन समूरे खिते में ऐं चीन जी मदद सां थींदो गवादर में चीन जा तमामु घणा इंट्रस्ट आहिनि ऐं ईरान खे बि शायदि उन ते एतिराज़ न हुजे त फ्यूचर में हीअ जेके अहिड़े क़िस्म जा मसइला थियनि पिया ऐं अॼु मां ॾिठो हूंदो जेको ऑडियो ख़िताब बि आयो आहे या उनखां सवाइ जेको उन्हनि जो सदर आहे ईरान जो पशकियान साहिबु उन्हनि जो बयानु आयो आहे त असां जंग कीअं ख़तमु करे सघूं था उन ते इहो चवनि इंटरनेशनल लेवल ते असांखे गारंटी ॾिनी वञे त फ्यूचर में असांजी सलामती ऐं असांजी ख़ुदमुख़्तियारी जो जेकॾहिं ख़्यालु रखियो वेंदो त पोइ ज़ाहिर आहे असीं जंग ख़तमु करे सघूं था ऐं उहा गारंटी ज़ाहिर आहे यूनाइटेड नेशन जे इदारे ते त ट्रस्ट आहे कोन त उहा गारंटी केरु ॾेई सघे थो रूस ॾेई सघे थो चीन ॾेई सघे थो ऐं उहे अमेरिका सां ॻाल्हाइनि बि पिया इहे जेके कलाकनि जी कलाक ॻाल्हियूं हलनि पियूं सो फ्यूचर जो जेको तनाज़ुर आहे सने जो आहे उहो ॾाढो हिकिड़ो दिलचस्पु आहे पर चयो इहो पियो न त पाकिस्तान जे लाइ मौक़िया वधनि पिया सो ॾिसूं था पाकिस्तान उन्हनि मौक़नि पर हिते हिकिड़ो इहो बि सवाल आहे नसीर साहब ॾिसो अमेरिका त ठीकु आहे ॻाल्हाए पियो पर मिडल ईस्ट में एॾो आराम सां अमेरिका जो निकिरणु ऐं इहो वॾो सवाल आहे छो त अॼु ताईं अफ़गानिस्तान जी सूरत हाल ॾिसो 20 साल ताईं अमेरिका उते रहियो ऐं जेको हिन वक़्तु ताईं बि अॾे ते मामिलो हलंदड़ आहे त एॾो आराम सां निकिरणु वरी उहो जेको ईरान पारां त आलमी ज़मानत असां गिरे त उहा ज़मानत वरी क़ाबिले क़बूल अमेरिका खे बि हुजे ज़ाहिर आहे हिकिड़ा वॾा सवाल आहिनि बहरहाल इन्हनि अरब मुल्कनि खे हाणे इहो रियलाइज़ थी वियो आहे त अमेरिका उन्हनि जो तहफ़ुज़ नथो करे सघे अमेरिका जे हिते हुजण सां उन्हनि जे लाइ खोड़ सारा मसइला जेके आहिनि सो पैदा थियनि पिया था ऐं अमेरिका जेको पाण खे इंसानी हक़नि जो चैंपियन थो सॾाए हाणे तव्हां जिते किथे ॾिठो हूंदो न वॾे में वॾा उनखे सवाल इहे पिया थियनि त भई तव्हां ॿारनि ते उथंदे ई स्कूल ते हमिलो कीअं कयो जंहिंमें 100 खां वधीक नियाणियूं जेके आहिनि सो उहे मारिजी वञनि ऐं सिविलियन खे जंहिंजे लाइ तव्हां चयो पिया त भई अचो अव्हां निकिरी अचो रिजीम चयो हाणे तव्हां उन्हनि खे मुसलसल टारगेट कयो पिया हिकिड़ो इहो प्रेशर आहे ॿियो जेको अमेरिका में सभ खां वॾी जेका सीड़पकारी आहे अरब मुल्कनि जी आहे त अरब मुल्क इहो चवंदा सिक्योरिटी मद में असां तव्हांखे अलॻि पे कयूं असां तव्हांजे मुल्कनि में सीड़पकारी बि कयूं असांजो तहफ़ुज़ बि न थी सघे उल्टो अव्हां जो हुजण सां असांजे बंदरगाहनि ते हमला बि थियनि त ज़ाहिर आहे उहो सिंधी में जीअं पाण चवंदा आहिनि थोरो सोन घोरियो जेको कन चिने ऐं जेकॾहिं इहा पॉलिसी इख़्तियार करे कनि था इहे अरब मुल्क एॾो ज़ाहिर आहे विल जो मुज़ाहिरो कनि ॾाढो ॾुखियो आहे जेकॾहिं कंदा त मुस्लिम दुनिया जी तव्हांखे यादि हूंदो जुनैद अंसारी साहिब सां पाण हिकिड़ो प्रोग्राम कयो जंहिंमें मिडिल ईस्ट जे रीशेप जी ॻाल्हि जेका थी पए त उहा इन ई तनाज़ुर में हुई त जॾहिं मिडिल ईस्ट जे अंदरि अगरि फ़ौजी हेॾा वञनि था त पोइ मिडिल ईस्ट पंहिंजी कीअं पॉलिसी ठाहींदो ऐं जेके उन जा अरब मुल्क आहिनि पाकिस्तान थी वियो या ख़िते जा ॿिया मुल्क आहिनि उन्हनि सां उनजो कीअं अलायंस ठहंदो नेटो जे तरफ़ ते थिए थो त शायदि दुनिया में अमन बि थिए ख़ासि तौर ते हिन खिते में पर हिते इहो बि सवाल आहे इरफान साहिब खां पुछूं था इरफान साहिब कुझु ऐड करणु चाहींदुसि पाण खे इहा शइ बि न विसारणु खपे त हिन खिते में इसराइल ऐं भारत जो जेको नज़रियो आहे या उन्हनि जो जेको मक़सदु आहे उहो ज़रे घटि साॻियो ई आहे अमेरिका ऐं इसराइल गॾिजी करे हिकु त ग्रेटर इसराइल ते कमु पियो हले भारत वारे पासे पाण ॾिसूं त या मोदी जूं तक़रीरूं खणी ॾिसो या उन जा गवर्नमेंट में हूंदे ई तव्हां बयानु खणी ॾिसो त अखंड भारत आहे
त ही सॼा जेके सिलसिला आहिनि या मामलात आहिनि उन्हनि ते ऑलरेडी कमु हले पिए थो ऐं अहिड़ी सूरत हाल में वरी ईरान जो अहिड़े क़िस्म जो मुतालबो ऐं पाण जेकॾहिं चऊं त सवलाई सां अमेरिका हे खितो ख़ाली करे वेंदो या नार मुल्कनि में जेके अॾा आहिनि उहे बंदि करे छॾींदो त इट्स नॉट पॉसिबल मुंहिंजो ख़्यालु आहे। नार मुल्कनि जी बि इन्वेस्ट थियल आहे ऐं उहे बि एतिरो आसानी सां अमेरिका खे कोन छॾींदा ऐं जेकॾहिं इहे अॾा बंदि थी वेंदा पोइ त रूस जो असर रसूख़ वधी वेंदो, चीन जो असर रसूख़ वधी वेंदो ऐं पोइ हिते अमेरिका जेके चौधरी करे विहारिया आहिनि हिन ख़िते में उन्हनि जो पोइ छा थींदो ऐं हीअ मामला कंट्रोल कीअं थींदो। हलो नार मुल्कनि ताईं बि पाण जेकॾहिं मिसाल वठूं त भई ठीकु आहे अॾा बंदि करे छॾींदा त उहे हुकूमतूं हिन ख़िते में जेके अमेरिका जे असर हेठि ठहियूं आहिनि उन्हनि खे कीअं मुंहुं ॾींदासीं ऐं उहे बि अॻिते हली पोइ मसइला पैदा कंदियूं। सो हीअ शयूं एतिरो सवलो लॻे कोन थो। बसि ठीकु आहे बयानबाज़ी जी हद ताईं इहे सभु शयूं ठीकु आहिनि। शहबाज़ शरीफ़ साहिबु वियो आहे सऊदी अरब, उनखां पहिरियां असांजो फील्ड मार्शल बि मिलियो आहे। मूंखे जेको लॻे थो त हीअ जेके मामलात आहिनि इहे ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदा ऐं नार मुल्क ऐं ईरान जॾहिं हिकिड़े पेज ते अची वेंदा त पोइ अमेरिका ऐं इसराइल खे मुंहुं ॾियणु सवलो थी वेंदो। फ़िलहालु ईरान हमला पियो थो करे नार मुल्कनि ते त भई अमेरिका जा अॾा आहिनि उनजे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़ी सवाल उथी रहिया आहिनि। जीअं अॻु में बि नसीर साहिबु चयो भई मुस्लमान मुल्क सब्र जो मुज़ाहिरो पिया कनि त हाणे जेकॾहिं हिक ॿिए सां विढ़ंदा त बि मसइला क्लियर थींदा। सो मुमकिन आहे त ईंदड़ हफ़्ते ताईं इहे मामला सॉर्ट आउट थी वञनि। अच्छा इरफान साहब हिते हिकिड़ो इन सवाल जो बि जवाबु ॾींदा हलिजो त हिन वक़्तु पढ़ी तर्जुमान जो इहो चवणु आहे त सऊदी अरब जी जेका सिक्योरिटी जो मामिलो आहे त पाकिस्तान उन में कंहिं हद ताईं बि वञी सघे थो। इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में दिफ़ाई मुआहिदो थियल आहे ऐं पाकिस्तान पर हिते ईरान जे कॉन्टेक्स्ट में ॻाल्हाइजो। मां उहो ई ॻाल्हि थो कयां त पाकिस्तान ते हमलो मतिलबु सऊदी अरब ते हमलो ऐं सऊदी अरब ते हमलो मतिलबु पाकिस्तान ते हमलो। सो हिन वक़्तु पूरे ख़िते में पाकिस्तान जहिड़े तरीक़े सां फाथल आहे, फाथल लफ़्ज़ यूज़ करणु खपे या न करणु खपे, बहरहाल हू हिकिड़ी अजीब ग़रीब कशमकश वारी सूरत हाल में आहे। ईरान सां बि असांजा सुठा तालुकात आहिनि, सऊदी अरब सां बि असांजा सुठा तालुकात आहिनि, ॿिनि नार मुल्कनि सां बि असांजा सुठा तालुकात आहिनि, अमेरिका सां बि असांजा सुठा तालुकात आहिनि। हाणे जेकॾहिं ईरान नार मुल्कनि ते हमिलो करे थो, ख़ासि तौर ते सऊदी अरब ते हमिलो करे थो त पोइ इन दिफ़ाई मुआहिदे त असांखे छा करिणो आहे? असांखे ईरान ते हमिलो करिणो आहे ऐं ईरान ते हमिलो करणु तव्हां छा था सम्झो त हीअ का मामूली ॻाल्हि त आहे कोन या इन खां पोइ जेका सूरत हाल वञी बीहंदी इन जो शायदि तव्हां असांखे अंदाज़ो ई कोन्हे। इन जे करे ई इहो जॾहिं हमला वग़ैरह थिया त इसहाक डार साहिबु ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा वज़ीर मुशीर आहिनि उन्हनि ईरान सां बि राब्तो कयो ऐं इन सऊदी अरब सां बि राब्तो कयो ऐं तव्हांखे यादि हूंदो कुझु ॾींहं पहिरियों ई इसहाक डार साहिबु चयो त भई असां गारंटी वठाए ॾिनी आहे सऊदी अरब खां ईरान खे त तव्हांजी सरज़मीन जेका आहे उहा ईरान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु न थींदी। सो पाकिस्तान ॾाढी कशमकश वारी सूरत हाल में आहे ऐं हीउ मामिलो जेको आहे ॾिसूं अॻिते हली कहिड़ो रुख़ अख्तियार थो करे। तव्हां कीअं था ॾिसो फॉरेन पॉलिसी जेका असांजी हिन वक़्तु आहे काफ़ी दुरियुनि पारां त इनखे क़ाबिले तहसीन बि करार ॾिनो पियो वञे त तमामु हिकिड़ी उलझियल सूरत हाल आहे ऐं पाकिस्तान इन तरीक़े इन मामले खे जीअं डील पियो करे त उहो काफ़ी बैलेंस शयूं करे हले पियो। त इन ते तव्हांखे छा थो लॻे? इहो नसीर साहिब जी ॻाल्हि जेका आहे जेका नसीर साहिबु ॻाल्हि चई अरब ममालिक जेको आहे सख़्ते में आहिनि त जेको आहे असां हेतिरो ख़र्चु कयोसीं, हेतिरा अॾा ॾिनासीं, उन जे बावजूदि बि जॾहिं जंग शुरू थी आहे त उल्टो अमरीका असांखे थो चए त जेको आहे सो तव्हां पंहिंजूं फ़ौजूं वेड़ायो। हू इहे था चवनि त भई असां तव्हांखे छाजे लाइ रखियो होसीं, पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ जेको सभु कुझु कयो होसीं, एतिरा ख़र्चु कयो होसीं। ऐं जेको अमरीकी सेनेटर बि हिकिड़े इन ॻाल्हि ते सदमे जो इज़हार कयो आहे त जेको अरब ख़लीजी मुल्क जेके आहिनि उहे जेको आहे सो पंहिंजूं फ़ौजूं ईरान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु करण जे लाइ तयारु कोन्हनि के। ऐं उन सिलसिले में हाणे जेको आहे मूंखे जेको सूरत हाल महसूसु थिए थी त वज़ीर ख़ारजा जो पाकिस्तान जो इसहाक डार आहे उहो चए थो त मुंहिंजो ईरान जे वज़ीर ख़ारजा सां मुसलसल राब्तो आहे ऐं उन सिलसिले में अॼु जेको आहे हंगामी तौर ते वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ वज़ीर अज़म शहबाज़ शरीफ़ खे ऐं वज़ीर ख़ारजा इहे सभु जेको आहे सऊदी अरब में हींअर मौजूदु आहिनि ऐं उते सऊदी वली अहद सां ऐं ॿियनि जेको आहे उहिदेदारनि सां ॻाल्हियूं थियनि पियूं। शायदि थी सघे थो उते अमरीकी उहिदेदारनि सां बि ॻाल्हियूं थियनि, पोइ शायदि इन में का अहिड़ी आहे ॻाल्हि जो अचानक हंगामी तौर जेको आहे शहबाज़ शरीफ़ कयो आहे उन में शायदि हिननि जो पाण में को फ़ैसिलो थिए या ईरान सां को मुआइदो थिए या कुझु न कुझु इन में आहे का हलचल थी आहे। अच्छा नसीर साहब जीअं तव्हां कल्ह ॾिठो हूंदो बयान त डोनाल्ड ट्रम्प चवनि पिया त हाणे जंग ख़तमु थियणु वञे पई त मिडिल ईस्ट इहे मुल्क ठीकु आहे पंहिंजे हथे पर अमरीका जो रवैयो जीअं 28 फरवरी खां मुसलसल जेके हुन जा बयान आहिनि हाणे रीसेंट जेका सिचुएशन आहे अमरीकी सदर जे बयाननि मां तव्हां छा प्रिडिक्ट करे सघो था?
अच्छा ही जेका पहिरियों ॻाल्हि कईसीं उनखे थोरो आउं ॻंढियां थी ईअं कोन्ह थींदो को जीअं ही जंग ख़तमु थींदी अमेरिका जा अॾा ख़तमु थी वेंदा ऐं सभु कुझु थींदो एॾो जल्दी कोन्ह थींदो हिन में ज़ाहिर आहे हिकिड़ो टाइम लॻंदो कंहिं ज़माने जे करे पाण थोरो तारीख़ में वञूं था त हींअर जेके दुनिया जा खोड़ आज़ादु मुल्क आहिनि उहे कंहिं ज़माने में रशिया जो हिसो रहिया आहिनि नव जे लॻभॻि अहिड़ा मुल्क हुआ काज़किस्तान हुजे आज़रबाईजान हुजे अहिड़ा खोड़ मुल्क हुआ जेके नऊं रियासतूं हुयूं उन्हनि खे ज़ाहिर आहे छॾिणो पियो त उन ज़माने में मूंखे यादि हूंदो त रूस बि हिकिड़ो सुपर पावर हो जेकॾहिं असां इहो चऊं त को तारीख़ में अहिड़ा खोड़ मिसाल असां वटि आहिनि दुनिया जूं वॾियूं वॾियूं सल्तनतूं ज़ाहिर आहे उहे रहियूं आहिनि आख़िर में उहे ज़ाहिर सुकड़जंदियूं वेंदियूं आहिनि ऐं उहे पंहिंजनि करतूतनि जे करे ई ईअं घणे भाङे थींदो आहे सो अमेरिका बि जंहिं अंदाज़ सां दुनिया खे ट्रीट करे पियो त इन ॻाल्हि जो कभी इम्कान आहे त ज़ाहिर आहे फ्यूचर जो जेको सुपर पावर आहे उहो चीन आहे दुनिया खे उहो नज़र अचे पियो जेकॾहिं अव्हांखे असांखे नज़र अचे पियो त जेके अरब कंट्रीज़ आहिनि छा इहे जेके नार जा मुल्क उन्हनि खे इन ॻाल्हि जो अहसासु कोन हूंदो उन्हनि खे असांखां वधीक हूंदो छाकाणि हू वधीक भोॻनि पिया उन्हनि जी मईशत खे जेको नुक़सानु पियो आहे हिन समूरी जंग जो त कल्ह जा जेके फुटेज आया आहिनि दुबई जे एयरपोर्ट था उहो दुबई UAE वारा जेके पाकिस्तान जे बि रिपोर्टूं अचनि पियो त वॾे वॾे पॉलिटिकल शख़्सियतुनि खे बि वीज़ा ॾियण जे लाइ तयारु कोन हुआ आम माण्हू त छॾियो हाणे उतां लखनि जी तादाद में माण्हू जेके आहिनि सो भॼण था चाहिनि जेके एयरपोर्ट ते बीठा आहिनि फाथा पियनि भई असांखे कढो आहे उनमें लख जे लॻभॻि ॿुधाए पियो त माण्हू अमेरिका जा आहिनि सो इन जो जेको असरु थियो आहे त फ्यूचर में हिन जंग भले या केतिरा ॾींहं हले थी पर इन जा असर ॾाढा थींदा ऐं अमेरिका खे अॻे पोइ ज़ाहिर हितां वञिणो पवंदो उन जा खोड़ सबब आहिनि हिन सॼी सूरत हाल में थियो छा आहे जीअं अमेरिकन सेनेटर जो जेको हवालो अचे पियो मुसलसल ऐं पाण अव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल हफ़्ते इन ते ॻाल्हायोसीं त हीअ सॼी गेम छा हुई हीअ अमेरिकी सेनेटर त हाणे बकनि पिया या उहो खुलनि पिया न त उन्हनि जो मक़सदु छा हो त पाण गुज़िरियल हफ़्ते ई जेकॾहिं मूंखे यादि हुजे त मुंहिंजो इहा सॼी साज़िश इहा हुई जो अरब मुल्कनि खे ईरान सां विढ़ाइजे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते आयल रिफाइनरीज़ ते जॾहिं हमला थिया त ईरान फौरी तौर ते उनजी तरदीद कई त असां इहो न कयो आहे ऐं हाणे जेके अमेरिकी सेनेटर बयानु ॾियनि पिया त इहा कड़ी हुई समूरी त भई हीअ हिकिड़ी जंग शुरू असां कंदासीं पोइ सऊदी अरब ते बि हमिलो कराईंदासीं आयल रिफाइनरी ते ऐं इन ॻाल्हि जो बि इम्कान हो त किथे जेके असांजूं मुक़दस जॻहियूं आहिनि उते बि अहिड़े क़िस्म जो को हमिलो न थी पवे इन पोयां इहो ग्रेटर इसराइल वारो जेको हिकिड़ो मनसूबो इहो हो त मुस्लमान मुल्क पाण में विढ़ी पवंदा हेॾां सऊदी ते हमिलो थींदो कतर ते हमिलो थींदो UAE ते थींदो लेबनान ऐं ॿिया इहे निकिरी पवंदा इहे सभु गॾिजी ईरान ते हमिलो कंदा 45 मुल्कनि जी फ़ौज बि ठहियल आहे जंहिंजो अॻूणो असांजो आर्मी चीफ जेको आहे सो क़यादत करे पियो उहा फ़ौज कंहिंजे ख़िलाफ़ु ठही उहा इसराइल जे ख़िलाफ़ु त कोन ठही उहा अमेरिका जे ख़िलाफ़ु त कोन ठही उन ज़माने में ईरान सां जेके हालतूं हुयूं इन्हनि अरब मुल्कनि जूं इहा फ़ौज सभिनी खे ख़बर आहे त ईरान जे ख़िलाफ़ु ठही हुई पर इन विच में अव्हांखे यादि हो 2 साल ॻाल्हि बंदि थियो हूंदो जो सऊदी अरब जो जेको किरदारु हो त सऊदी अरब पहिरियों इन जो चीन जो जेको किरदारु हो त चीन सऊदी अरब ऐं ईरान में हिकिड़ो मुआहिदो करायो जेको हिकिड़ो ॾाढो शानदार मुआहिदो हो 2 साल पहिरें जेकॾहिं अव्हांखे यादि कयो उन में चीन जो किरदारु आहे ज़ाहिर चीन चाहे थो त हिन ख़िते में अमन हुजे ऐं उन सऊदी ऐं ईरान खे जेको ठाह करायो ऐं उन विच में पाकिस्तान जो जेको किरदारु रहियो आहे ही उन जो ई नतीजो आहे न त हीअ जेका सूरत हाल थी हुई हींअर ऐं अमेरिका ऐं इसराइल जेका साज़िश हुई त ईरान जंग खां पोइ ही सभु मुस्लमान मुल्क हिक ॿिए सां विढ़ी पवंदा ऐं मुस्लिम जेका असीं चऊं वर्ल्ड आहे उन्हनि में हिकिड़ी जंग शुरू थी वेंदी असां पंहिंजो पाण खे मारींदासीं ईअं हिकिड़ी पुराणी पॉलिसी रही आहे वेढ़ायो ऐं हुकूमत कयो जेका हिन दफ़े नाकाम वई आहे उनमें ॾाढो दानिशमंदी जो मुज़ाहिरो कयो आहे अरब मुल्कनि ख़ासि तौर ते सऊदी अरब ऐं उनमें पाकिस्तान जो ऐं चीन जो तमामु घणो हिकिड़ो किरदारु रहियो आहे सो उनजे करे इहो ग्रेटर इसराइल वारो जेको मनसूबो आहे अरबनि खे सुझो पियो आहे हिन जंग दौरान बि अव्हांखे जेकॾहिं यादि हुजे जेके इसराइल में अमेरिका जा सफ़ीर आहिनि उन इहो बयानु ॾिनो त बाइबल में इहो लिखियलु आहे त ग्रेटर इसराइल ठहंदो ऐं उनमें सऊदी अरब ताईं जा जेके ख़िता आहिनि उहे उनमें ग्रेटर इसराइल जो हिसो थींदा छा अरब एॾा बेवकूफ़ आहिनि उहे नथा सम्झनि त इसराइल जो मनसूबो चाहे अमेरिका जो मनसूबो चाहे ऐं इसराइल अमेरिका गॾिजी असां सां छा कुझु करे सघनि था सो हाणे इहो सभु इन्हनि अरब मुल्कनि खे रियलाइज़ थी चुको आहे ऐं इन जा नतीजा ज़ाहिर आहे तकड़ा कोन निकिरंदा पर इन फ्यूचर अव्हां ॾिसंदा आहिस्ते आहिस्ते इहे जेके मुल्क आहिनि हाणे अमेरिका जे हुन जेका गोद में वेठा हुआ खणी असीं चऊं या उनजे ॼार में फाथल हुआ उतां खां निकिरण जे लाइ हथ पेर हणणु ज़रूरु शुरू कंदा इन में टाइम लॻंदो पर इहो ज़ाहिर थियणो आहे बिल्कुलु ठीकु आहे नाज़रीन प्रोग्राम में हिते मुख़्तसिर ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक खां पोइ डिस्कस कंदासीं गवर्नर सिंध खे हटायो वियो आहे ऐं नून लीग जो गवर्नर नामज़द कयो वियो आहे इन जे सियासी सबबनि ते गुफ़्तगू कंदासीं मुख़्तसिर साई खां पोइ वेलकम बैक नाज़रीन गुफ़्तगू कंदासीं कामरान खान टसूरी खे हटायो वियो आहे ऐं निहाल हाशमी के सिंध जो नओं गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे जीअं त माज़ी में तव्हां ॾिठो हूंदो गवर्नर सिंध जा बयान ऐं उन्हनि जी जेके एक्टिविटीज़ हुयूं गवर्नर हाउस जे अंदरि वो काफ़ी तकरारी रहियूं ऐं इन सूरत हाल खे मदे नज़र रखंदे अॼु वफ़ाक़ी जेका आहे सरकार आहे उन पारां ऐलान कयो वियो आहे
जंहिंखां पोइ MQM पाकिस्तान जो बि रद्द अमल साम्हूं आयो आहे। हू चवनि पिया त हाणे हुकूमत सां गॾु रहण जो को जवाज़ न बचियो आहे ऐं शायदि ईंदड़ कुझु ॾींहंनि में हू वफ़ाक़ी हुकूमत खां धार थियण जो बि ऐलान कनि। इन ते तजियो मालूम कयूं था। फारूक साहब, तव्हांखे सभ खां पहिरियों जेको बुनियादी सबबु आहे, छा थो लॻे गवर्नर खे छो हटायो वियो आहे? मां इन खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधायां त कामरान ख़ान तेसूरी 2017 में जेको आहे सो उहिदो संभालियो पंहिंजे जो गवर्नर सिंध जो, ऐं हीउ जेको आहे सो तक़रीबन 10 अक्टूबर 2022 में सां संभालियो ऐं हीउ 5 साल जेको आहे सिंध जो गवर्नर रहियो। ऐं हिन जेको आहे सो हिन खां पहिरीं हीउ फंक्शनल मुस्लिम लीग में हो ऐं हिन जेको गवर्नर सिंध कामरान ख़ान तेसूरीअ जेका चार्ज वरिती उहा इमरान इस्माइल खां वरिती, जेको PTI जो सां वाबस्ता हो। ऐं गवर्नर जेको आहे सो वफ़ाक़ जी अलामत हूंदो आहे। उन में जेको हिन जो जेको किरदारु रहियो ऐं बयान रहिया, उन खां पोइ जेको आहे ऐं उन खां अलावा बि जेको आहे हिन सिंध खे जेको आहे या कराची शहरी इलाइक़नि खे जेको आहे जी ॻाल्हि कई। उन खां पोइ जेको आहे पीपुल्स पार्टी ऐं ॿियनि पार्टियुनि बि हिन जी खुली मुखालफ़त कई, जंहिंमें जमात इस्लामी बि शामिल हुई त भई जेको आहे सो जेके गवर्नर जे बयाननि ते उन खां पोइ ज़ाहिर आहे वज़ीर आज़म ताईं इहे ॻाल्हियूं सभु पहुचियूं पए त भई हीउ छा पियो थिए। त उन खां पोइ जेको आहे इहो फ़ैसिलो थियो। हालांकि पहिरीं जॾहिं हिन जी हुकूमत ठही पए जेको शहबाज़ शरीफ़ जी, उन में हिन जो पाण में इहो तय थियो हो त गवर्नर जेको सिंध में हूंदो उहो मुस्लिम लीग नून जो हूंदो। लेकिन कुझु सियासी जेको आहे हिननि खे मुतहदा क़ौमी मूवमेंट खे ख़ुशि करण जे लाइ हिननि जेको आहे सो कामरान ख़ान तेसूरीअ खे बरक़रार रखियो। ऐं हींअर जेको आहे निहाल हाशमी आहे, उहो एडवोकेट आहे, उहो पहिरीं 2017 में सेनेटर हो। उन खां पोइ जेको आहे सो हुन वरी कुझु अहिड़ा मामलात कोई बयानु ॾिना हुआ जंहिंखां पोइ हुनखे जेको आहे सेनेट जी सीट छॾणी पई। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट में हुन ते केस हलियो, उन में हुनखे कोई जुर्मानो बि लॻो ऐं 5 सालनि जे लाइ अवामी उहिदे जे लाइ नाअहल बि थियो हो। हाणे हुनखे जेको आहे सो नवाज़ शरीफ़ जे शहबाज़ शरीफ़ जे तरफ़ां जेको आहे सो टिकट ॾिनी वई आहे। हाणे अॻिते ॾिसूं छा थो थिए, जेको आहे निहाल हाशमी जो छा रवैयो थो रहे, इहो जेको आहे सो अॻे जी ख़बर अॻिते जी ख़बर पवंदी। लेकिन मुतहदा क़ौमी मूवमेंट इन ॻाल्हि ते शदीद मचरियल आहे। फारूक सत्तार चए थो त असां वटि हाणे असांखे ॿुधायो कोन पियो ऐं बग़ैर इतला जे असांखे सिर्फ़ु मीडिया खां इहा ख़बर पई त जेको आहे सो गवर्नर सिंध कामरान ख़ान तेसूरी खे हटायो वियो आहे। इहा ज़्यादती आहे ऐं इते जेको आहे मुआदे मुताबिक़ जेको आहे सो मुतहदा जो गवर्नर हुअणु खपे। ऐं हुनजो इहो बि चवणु आहे त हाणे असां वटि जेको आहे हुकूमत में शामिलु रहण जो को जवाज़ कोन्हे को। नज़ीर साहब, जीअं त पाण पंहिंजे प्रोग्रामनि में बि डिस्कस कंदा आया आहियूं त MQM तरफ़ां जेको गवर्नर हाउस में जेके एक्टिविटीज़ रहियूं आहिनि उहे तकरारी रहियूं आहिनि, पर बुनियादी तौर ते अगरि MQM जेको ॻाल्हि करे पई त असां वफ़ाक़ी हुकूमत खां धार थी वेंदासीं, इहो इन्हनि जो फ़ैसिलो ऐं रिसेंटली जेके बि एक्टिविटीज़ हुयूं गवर्नर हाउस जे अंदरि, तव्हांखे लॻे थो त बुनियादी कारण इहे ई आहिनि? पर गवर्नर त इहो थो चवे त मूंखे गुल प्लाज़ा साने जे करे हटायो वियो आहे। त इन जा सियासी कीअं मंज़रकशी थींदी ईंदड़ वक़्त में अगरि MQM हटे थी वफ़ाक़ी सरकार खां? अच्छा, गवर्नर जे हवाले सां जीअं ॿुधायो पंहिंजो मोराई साहब, त गवर्नर घणे अरसे ताईं जेकॾहिं पाण सिंधी तारीख़ में ॾिसूं था त MQM जा ई रहिया आहिनि। हीअ त खणी 4 साल रहियो आहे, पर 2002 खां 2016 ताईं डॉक्टर इशरत लिबाद नाले MQM जो हिकिड़ो गवर्नर रहियो आहे, जेको तवील रिकॉर्ड आहे पाकिस्तान जी तारीख़ में त 14 साल हिकिड़े सूबे जो गवर्नर हिकिड़ो ई माण्हू रहियो हुजे ऐं उहो डॉक्टर इशरत लिबाद हो ऐं उनजो तालुक़ु MQM सां हो। उनखां पोइ 4 साल ई रहियो आहे। ऐं गवर्नर केरु मुक़ररु कंदो आहे, पाण सभिनी खे ख़बर आहे, वफ़ाक़ मां ई मुक़ररु थींदा आहिनि ऐं वफ़ाक़ जे बि ख़ासि इदारनि जा जेके ख़ासि माण्हू हूंदा आहिनि उहे ई मुक़ररु थींदा आहिनि। ख़ासि तौर ते MQM जी त तारीख़ इहा ई रही आहे। सो कामरान तेसूरी खे जंहिं ॾींहुं इहा हुकूमत हाणे ठही हुई नून लीग जी, उन ॾींहुं हटाइणो हो, पर ज़ाहिर आहे जंहिंजो दादिलो हो उन्हनि ई उनखे बरक़रार रखियो पियो। न त नून लीग जी त पहिरीं ॾींहुं खां ख़्वाहिश हुई ऐं इहो तय थियो हो त इन माण्हू खे हटिणो हो। MQM जी कहिड़ी हींअर औकात आहे जेकॾहिं पाण खुलियल लफ़्ज़नि में ॻाल्हायूं, भई निकिरी वञो तव्हां MQM हुकूमत मां निकिरी वञे, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो सिहत ते, वफ़ाक़ी हुकूमत जी सिहत ते? जेसि ताईं पीपल्स पार्टी नून लीग हुकूमत जो हिसो आहे, सपोर्ट करे पई, कानून साज़ी हुजे, ॿिया मसइला हुजनि, MQM को मैटर ई कोन थी करे। उहे रंज रहनि, राज़ी रहनि, उन्हनि खे इहो फ़ैसिलो क़बूलु करिणो पवंदो। ऐं वरी बि जेकॾहिं चाहिनि था त जेके जन जा उहे ख़ासि आहिनि उतां खां इहो फ़ैसिलो मटाए सघनि था, ॿी ॻाल्हि आहे। अदरवाइज़ हाणे MQM जो गवर्नर ज़ाहिर आहे असांखे नज़र कोन पियो अचे, अञा ताईं फ़ैसिलो आहे, नोटिफिकेशन न निकितो आहे। 2-3 दफ़ा अॻु में बि अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं आयूं, पर कामरान ख़ान तेसूरी भॼी वञी उते पहुचंदो आहे इस्लामाबाद में, आप पारा उनजे भरपासे में मुलाक़ातूं करे मोटी ईंदो आहे, वरी उनजी जेका आहे सो कुर्सी बची वेंदी। हिन भेरे लॻे थो त मुश्किल सां बचे। ऐं हिन भेरे इहो कोन्हे त को जेके मथे वेठा आहिनि को उन्हनि खे सिंध जो वॾी तकलीफ़
तारीफ़ हुई जो हुन सिंध खे विराइण जी ॻाल्हि कई पई, उहा त MQM जे जंहिंखे चइजे न उर्दू में जड़ या सिंधी में पाड़ में इहो शामिल आहे। जेका पार्टी ठही लसानी बुनियादनि ते हुई, अवाम खे छा थी लॻे त गवर्नर जे वञण खां पोइ पंहिंजो लसानियत हथु खणंदी, उनजी सियासत इहा आहे, उहा कोन हथु खणंदी, ऐं जेके मथे वेठा आहिनि उहे बि इन पॉलिसी ते हूंदा आहिनि। त ज़ाहिर आहे MQM जो बुनियाद इन जे करे ठहियो जो सिंध जे जेका 2 मुस्तक़िल आबादियूं आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी ॻाल्हाईंदड़, उन्हनि खे विढ़ायो वञे, विढ़ायो, हुकूमत कयो, इन्हनि खे कमज़ोर कयो, ऐं उहे कॾहिं बि कोन चाहींदा आहिनि। इन जे करे को कामरान टेसोरी खे हटायो जो हुननि सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हि कई पई, ईअं कोन्हे। ज़ाहिर मामला के ॿिया हूंदा। हाणे नून लीग वारनि खे इहो ज़रूरु थी सघे थो हिकिड़ो बुल मिलियो हुजे त भई ॾिसो असांजो गवर्नर लॻणो हो, तव्हां न पिया लॻाइनो, हीउ जेको माण्हू लॻायो अथव उहो नफ़रतूं पैदा थो करे, इन जे करे हटायोसि। हाणे नून लीग वारनि जो कोणो जेके निकितो आहे त ठीकु आहे, बहरहाल ॾिसूं था त निहाल हाशमी ज़ाहिर आहे हितां जो ई आहे त ज़ाहिर कीअं उन ते हाणे शक जो नज़र सां नथा ॾिसूं, बहरहाल घटि में घटि एतिरो नथो वञी सघे जंहिं अंदाज़ सां MQM जो गवर्नर ऐं ख़ासि तौर ते कामरान टेसोरी वियो पिए सिंध जी वहदत जे लाइ जेके हुन ॻाल्हियूं कयूं पिए। निहाल हाशमी मां घटि में घटि असांखे इहा उमेद कोन्हे, हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर आहे ऐं हुन पंहिंजी पार्टी सां वफ़ा कई आहे। नवाज़ शरीफ़ साहिब जा जॾहिं केस हलिया पिए, मूंखे यादि आहे त सुप्रीम कोर्ट जे जजनि खे जंहिं अंदाज़ में हुन बीही चैलेंज कयो हो, हुनखे चयां तव्हांखे असांजो वक़्तु ईंदो, तव्हांखे असां रुख जा चणा जेके आहिनि से चबाईंदासीं, अहिड़े क़िस्म जी सख़्तु ॿोली हुन ॻाल्हाई। उन खां पोइ हुन हमरा जी सेनेटरशिप हली वई हुई ऐं उन जो जेकॾहिं हुनखे हाणे फल मिले थो ऐं हिकिड़े पॉलिटिकल वर्कर खे अॻियां आंदो थो वञे नून लीग जे तरफ़ां, त इहो हिकिड़ो सुठो क़दम हूंदो। ठीकु आहे इरफान साहब, नून लीग जो गवर्नर अचे थो सिंध अंदरि त उन जा सियासी असर कीअं ॾिसो पिया सिंध जे अंदरि इंतिज़ामी मामलनि जे हवाले सां बि, ऐं ख़ासि तौर ते MQM जी सियासत खे इन गवर्नरशिप वञण खां पोइ कीअं पिया ॾिसो? सिंध जी सियासत ते को बि असरु न पवंदो निहाल हाशमी साहिब जे अचण सां या सिंध में गवर्नर जी तब्दीली सां, छो जो आमतौर ते गवर्नर जो सियासत सां ऐं इंतिज़ामनि सां कंहिं क़िस्म जो को तालुक़ु न हूंदो आहे। हू हिकिड़ी वफ़ाक़ी अलामत आहे ऐं हिकिड़ी पुल आहे जेका सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे विच में हिकिड़ी किरदारु अदा करे थी। हा, अलबत्ता MQM जी सियासत ते ज़रूरु इन जो असरु पवंदो। बैकग्राउंड छा आहे, छो हटाए वियो टेसोरी साहिब खे, नसीर साहिब ॿुधाए छॾियो त 2022 में जंहिं वक़्तु टेसोरी साहिब खे गवर्नर मुक़ररु कयो वियो हो तॾहिं ख़ान साहिब जी हुकूमत हुई ऐं तॾहिं नो कॉन्फिडेंस टेबल थी पार्लियामेंट में, तॾहिं हुननि जो वोट बि दरकारु हो ऐं तॾहिं हिननि खे PTI खां अलहदगी बि अख़्तियार करणी हुई ऐं वरी PDM जो साथ ॾियणो हो। शहबाज़ शरीफ़ साहिब खे वज़ीर आज़म बि चूंडाइणो हुयो, सो हुन टाइम गवर्नर मुक़ररु थी विया ऐं वरी कुझु ई टाइम खां पोइ वरी जॾहिं आम चूंडूं थियूं, सूरत हाल उहा वञी बीठी जो MQM जी ज़रूरत पई ऐं तॾहिं बि सभिनी खे गॾाए करे MQM समेत शहबाज़ शरीफ़ साहिब खे वज़ीर आज़म बणायो वियो ऐं वरी टाइम लॻंदो आहे मेजॉरिटी हासिलु करण में ऐं पोइ नेठि उहो वक़्तु बि अची वियो, बल्कि हाणे आयो आहे, कुझु महीना थिया आहिनि जो हाणे नून लीग पंहिंजी उन अददी पोज़ीशन में आहे जेकॾहिं MQM हली बि वञे थी त को फ़र्क़ु नथो पवे। पर वफ़ाक़ी हुकूमत जी जेका ज़ामीन आहे उहा MQM कोन आहे, उहा धुर जेका ज़ामीन आहे सा अॻु में बि हुई, सा हाणे बि आहे ऐं मां नथो सम्झां त MQM में एतिरी का कैपेबिलिटी आहे या हू एॾा ख़ुदि मुख़्तियार हूंदा जो हू पाण वेही फ़ैसिलो कनि त भई हाणे टेसोरी साहिब खे हटाए छॾियूं, हाणे असां हीअं कंदासीं, हाणे असां हूअं कंदासीं। पहिरियां त हिननि खे शुकुरु करणु खपे त भई टेसोरी साहिब खे बि गवर्नर कयो वेठा हा, न तव्हांजी त उहा हैसियत ई कोन्हे का जो तव्हांखे को उहिदो ॾिनो वञे। हुकूमत तव्हांजी आहे कोन, नाले मात्र तव्हां वटि 4-5 सीटूं आहिनि क़ौमी असेंबली जूं, सभिनी खे ख़बर आहे, पोइ बि तव्हांजो माण्हू गवर्नर थिए थो त तव्हांखे शुकुरु करणु खपे। हाणे जेकॾहिं नथा ॿुधाइनि, जॾहिं टेसोरी साहिब खे गवर्नर कयो हुयूं तॾहिं बि MQM वारनि खे ख़बर कोन्हे ऐं हाणे जेकॾहिं हटायूंसि तॾहिं बि MQM वारनि खे ख़बर कोन्हे। सो मूंखे नथो लॻे त MQM वारा पाण ज़ाती तौर ते या ख़ुदि मुख़्तियार थी करे को फ़ैसिलो कंदो त असांखे वफ़ाक़ी हुकूमत खां धार थियणो आहे या असांखे हीअं करिणो आहे। बसि मथां खां जेको ऑर्डर थींदो कंप्लाई करिणो आहे। जीअं नसीर साहिबु चयो त बाबा तव्हां रंज रहो, राज़ी रहो, गवर्नर तव्हांजो मटिजी वियो, हाणे जेको आहे सो अॻिते हिननि खे हलणो आहे, न हलंदा त हिननि जी खल सनी थी चुकी आहे। हाणे ही इन पोज़ीशन में न आहिनि जो इक़्तिदार खां ही दूरी बर्दाश्त करे सघनि। बाक़ी हाशमी साहिब जो बैकग्राउंड ॾेई वियो त हाशमी साहिब जी बि क़बूलियत जो मसइलो हुयो, उन बि ॾाढो ॻाल्हायो हुयो, न रुगो जजिस खे पर इस्टेब्लिशमेंट खे बि खोड़ सारो ॻाल्हायो हो। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त उन जा वीडियोज़ बि काफ़ी सारा वायरल थी रहिया आहिनि। पर हाणे छाकाणि त वक़्तु बदिलजी चुको आहे, हिते तॾहिं अदम क़बूलियत हुई, हाणे उहा क़बूलियत में तब्दील थी चुकी आहे। नवाज़ शरीफ़ क़बूल थी वियो आहे त ठीकु आहे, हाशमी साहिब बि क़बूल थी वियो आहे। सो ॾिसूं था घणे ॾींहं थी हीअ पार्टी हले वई। जेको आहे सो मां वधीक इहो चवंदुसि त भई जेको आहे सो कुझु ॾींहं पहिरियां गवर्नर हाउस में हिकिड़ो प्रोग्राम थियो हो जंहिंमें जेको आहे सिंध खे जेको आहे सो अलॻि करण जो, कराचीअ खे सूबे करण जे बारे में कुझु माण्हुनि जो कुझु जेको आहे हिकिड़ो जेको इजलास थियो हो जंहिंमें वॾी जेको आहे तकरीरूं कई वयूं हुयूं। त
त उन में जेको आहे हिननि खां पुछियो वियो त भई जेका इहो प्रोग्राम हो इहो छा प्रोग्राम हो, त इन बारे में चयो वियो त जी कराची जे स्टेक होल्डरनि जो प्रोग्राम हुयो। भाई कराची जा स्टेक होल्डर सिर्फ़ु इहे ई आहिनि छा? पठान कोन्हनि, पंजाबी कोन्हनि, सिंधी कोन्हनि, बलोच कोन्हनि, छा सिर्फ़ु इहे ई जेको स्टेक होल्डर आहिनि छा? पोइ इन ॻाल्हि ते तमामु हिकिड़ी कशीदगी हुई। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त इन में इहो आहे त हिननि जा पाण में अंदरूनी तौर बि फॾा आहिनि। ऐं जेको आहे मुस्तफ़ा कमाल ग्रुप जेको आहे हिन जो शदीद मुखालिफ़ हो। आमिर ख़ान जेको आहे छॾे वियो हलियो, उहो हिन जे करे कामरान ख़ान टेसूरी जे करे उहो बिल्कुलु हींअर अलहद वेठो आहे, बिल्कुलु कनारा कशी अख़्तियार करे जेको आहे दुबई में आहे या कराची में आहे, किथे आहे का ख़बर कान्हे का। ऐं मुस्तफ़ा कमाल ग्रुप बि जेको आहे हिन जो शदीद मुखालिफ़ हो गवर्नर सिंध जो। पर इन जे में हिन में अंदरि पाण में हिननि जी पाण में लॻल आहे। मूंखे नथो लॻे त को हीअ हुकूमत छॾींदा, जेके हुकूमत छॾींदा त पंहिंजो नुक़सानु कंदा। ठीक है, हाणे प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में गुफ्तगू कंदासीं। बानी पीटीआई खे अस्पताल मुंतक़िल करण वारी दरख़्वास्त रद्द कई वई आहे अदालत पारां ऐं मेडिकल बोर्ड जोड़ण जो हुकुम ॾिनो वियो आहे। त मोराई साहब, अदालती फ़ैसिले खे कीअं ॾिसो पिया ऐं हाणे मौजूदा सूरत में पीटीआई जो छा रद्द अमल हूंदो हिन हवाले सां? छो त उन्हनि खे उमेदु हुई त शायदि ईद खां पहिरीं बानी पीटीआई घर अची वेंदो। असल में मां हिन ते हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त भई जेको आहे सो नंढड़ी ॻाल्हि कंदुसि त हुकूमत बिल्कुलु तयारु आहे त भई जेको आहे सो बानी पीटीआई खे अस्पताल में बि रखण जे लाइ तयारु आहे। मूंखे ख़बर आहे सॼो थी सघे थो, को मसइलो न आहे, लेकिन हुननि खे इहा ख़बर आहे त पोइ जेको हुनजे अस्पताल में रहण खां पोइ उते जेका हालत हूंदी या उते जेको चकर शुरू थींदो हिन जो कारकुननि जो या जेको लीडरनि जो पाण में जेको इहो थींदो, उन खां हुकूमत घबराइजी जेको आहे उनखे जेको आहे इलाज जी सहूलियत जेल में फराहम करे पई। भले जॾहिं हू अदालत में विया आहिनि त अदालत पंहिंजी जेको आहे फ़ैसिले में उनखे जेको आहे मेडिकल बोर्ड जे हवाले करे छॾियो। उहो मेडिकल बोर्ड छा थो चए, जेको उहो फ़ैसिलो कंदो उन खां पोइ जेको आहे उन ते जेको आहे कार्रवाई थींदी। ठीकु आहे, नसीर साहब तव्हां छा चवंदव? ऐं मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट ज़ाहिर आहे डिपेंड थी करे त पीटीआई जा रिलेशन कीअं आहिनि हुकूमत सां, इदारनि सां, जेके उहे बहितर थियनि था, का मामला तइ थी थिया वञनि त रिपोर्ट अहिड़ी अची वेंदी जो ख़ान साहब जा प्लेटिलेट्स थियनि, नवाज़ शरीफ़ जा थी विया त पोइ हुनखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत पइजी वेंदी। पर जेकॾहिं हिन विच में मामला बहितर नथा थियनि त जीअं अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे, जेकॾहिं लाॻापा बहितर हुजनि त अॼु तव्हांखे अदालत अहिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾे आहे जो ख़ान साहब राति 12 वॻे खां अॻु में अस्पताल में ॾिसो रिलेशन बहितर न आहिनि त उहो रद्द थी वियो फ़ैसिलो अदालत अस्पताल दाख़िल करण वारो मेडिकल बोर्ड जो। हाणे मेडिकल बोर्ड जो बि पीटीआई वारनि खे जेकॾहिं एतिरो सेंस हुजे त मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट अचण खां अॻु में जेकॾहिं पंहिंजा मामला सेट करे वठनि त शायदि रिपोर्ट अहिड़ी ईंदी जो उहो बनी गाला बि मुंतक़िल थी सघनि था हॉस्पिटल में, हिते छा पर ॿाहिरि जे इलाज जी बजाय रिपोर्ट अची सघे थी। न थिया त पोइ ज़ाहिर आहे मेडिकल बोर्ड इहो ई चवंदो आहे अस्पताल में जेको इलाजु हलेसि पियो जेल में उहो बहितर आहे। ठीकु आहे, इरफान साहब तव्हां छा चवणु चाहींदा? मां इहो ई चवंदुसि त ॾाढो ज़बरदस्त फ़ैसिलो आहे अदालतुनि जो ऐं असांजी अदालतुनि कॾहिं बि ग़लति फ़ैसिला कोन कया आहिनि ऐं बानी पीटीआई जे हवाले सां बि इहो जेको फ़ैसिलो ॿुधो अथव नी इहो त इहो मां थोरो खिली वठां। तव्हां शायदि इहो ई ॿुधण पिया चाहियो। ॾिसो हाणे जेकॾहिं पाण अदालती फ़ैसिलनि ते ॻाल्हाईंदासीं त हीअ वरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो मामिलो थी वेंदो। तारीख़ आहे तमीज़ुद्दीन खां वठी नज़रिया ज़रूरत जे पैदावार खां वठी निहाल हाशमी साहब कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कई, उहो गवर्नर थी वियो आहे, पर मूंखे जंहिंखे सज़ा हिते मिली आहे उहो हमेशह मथे उहिदनि ते हूंदो आहे। मूंखे नथो लॻे कोई मां सुभाणे गवर्नर थियुसि कंटेम्प्ट। ख़ैर मुंहिंजो को अहिड़े क़िस्म जो को इरादो त पंहिंजी पार्टी बि नाराज़ हुई, पर अदालती फ़ैसिलनि ते ॻाल्हाए एतिरो नथो सघिजे। ठीकु आहे, हाणे अदालत फ़ैसिलो ॾिनो आहे, पाण जेकॾहिं वेही ॻाल्हायूं त भई हाणे फलाणी जेका दरख़्वास्त थी हुई उन में जेको फ़ैसिलो आयो आहे हिननि त उहा इस्तदाई कोन कई, हिननि जी इस्तदा फलाणी हुई। ऐं माज़ी में पाण जेकॾहिं ॾिसूं नवाज़ शरीफ़ जे लाइ पूरे हाई कोर्ट जो अमलो एयरपोर्ट ते वियो, उते वञी बायोमेट्रिक कराए आयो, पर हाणे हिते वरी एतिराज़ था लॻनि त बाबा हीअ जेका तव्हांजी पिटीशन आहे हिन ते फ्लैग न आहे लॻल, इन ते नंबरिंग न आहे थियल, इन जो डी सेट न आहे, त मामलात वरी घणा हलिया वेंदा ऐं मुमकिन आहे त वरी असां कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वारे दायरे में अची वञूं। सो बसि हाणे हिकिड़ी सिंपल ॻाल्हि कंदासीं त पीटीआई जा जिते मामला बहितर थियणु घुरिजनि उते जेकॾहिं हिन जा मामला बहितर थी पिया त हर शइ उहो हिकिड़ो मशहूरु डायलॉग आहे हिकिड़ी फिल्म जो त किसी चीज़ को चाहो तो शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आप मिलाने में लग जाती है। सो हाणे जेकॾहिं उहो हिकिड़ी मख़सूस धुर आहे, जेकॾहिं उते मामला थी विया त पोइ पूरा इदारा या जेको बि सराउंडिंग आहे उहा पाणे मामला सेट करण में लॻी वेंदी ऐं पोइ अख छिंभ जो कमाल हूंदो आहे पाकिस्तान में। नसीर साहब अक्सर चवंदो आहे त पाकिस्तान मुमकिनात जो देश आहे, सो काई बि प्रोडिक्शन करे नथी सघिजे सियासत में। ऐं ॾिसूं था त ख़ान साहब जा कॾहिं कुझु अफ़वाहूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि त भई जेको वॾो आहे सभिनी जो वॾो आहे उन सां मुलाक़ात थी आहे ख़ान साहब जी ऐं उहा कुझु टाइम जारी रही आहे, पर उन्हनि में शायदि डेडलॉक आहिनि। बहरहाल इहे ॻाल्हियूं आहिनि ऐं ॾिसूं था त ईंदड़ वक़्त में छा थो थिए। फ़िलहाल त मूंखे लॻे थो त वॾा बि मसरूफ़ आहिनि इन विच ओभर में जेका जंगी सूरत हाल आहे,
इहा वॾी बदनसीबी आहे पीटीआई जी सॼो केस मां त इहो चयुसि पिए त चयुमि पिए त हिन ते पाण ॻाल्हायूं तूं जॾहिं बि कंहिं बि मामले खे एॾो टेम्पो ठाहींदा आहिनि ऐं कारकुननि खे अहिड़ो थकाए विझंदा आहिनि जो जॾहिं हू चवंदा आहिनि बघेड़ जॾहिं असल में अची वेंदो आहे तेसि ताईं उहे जेके आहिनि सो के ट्रस्ट करण लाइ थिया हाणे बि हिननि तव्हां ॾिठो हूंदो त धरना लॻी विया बाबा इहे जेके केपी ऐं इस्लामाबाद में रोड रस्ता बंदि थी विया माण्हू मरी विया का परवाह कोन्हे बाबा असांजो बानी वञे पई अखि वञे पई अहिड़ो कयूं हाणे किथे आहे कीअं आहे कंहिंखे को यादि ई कोन्हे हू पंहिंजे कारकुननि खे पंहिंजी क़यादत खे अहिड़ो त बार बार थकाईंदा आहिनि आख़िर में जॾहिं उनजो वक़्तु ईंदो आहे तेसि ताईं उन्हनि में उहा हाल नाहे रहंदो हिन दफ़े त वरी जंग उन्हनि सां जेका कई आहे हाणे तव्हां ॾिसो टॉक शो में उनजो ज़िक्र कोन्हे ऐं इहो जॾहिं खां ख़ान साहब वियो आहे जेकॾहिं पाण टाइम पीरियड कढूं मोस्टली जेके टॉक शोज़ थिया आहिनि उहे ख़ान साहब सां रिलेटेड मसइलनि ते थिया आहिनि पर हिन जंग पहिरीं इंडिया वारी जंग मौजूदा ही जंग उनखां पोइ तव्हां ॾिसो त कंहिंखे यादि बि कोन्हे त को जेल में पियो आहे या उनजी भेणियूं अंगारे ते वरी क़यादत ख़मीस ते मिलण बि वेंदी न त हर हफ़्ते पाण बि ते ॻाल्हाईंदासीं ख़बरूं बि ईंदियूं पर हिन जंग उन्हनि सां बि ॾाढी कई आहे सो हाणे दुआ ॾियनि त इहा जंग ख़तमु थिए त वरी पोइ पीटीआई पाण बि ॻाल्हायूं मुस्लिम लीग जेको रहनुमा नथो चए त जेको आहे सो जिन सां पीटीआई ॻाल्हाइण थी चाहे उहे हिननि सां ॻाल्हाइण कोन था चाहिनि ऐं असां ॻाल्हाइण था चाहियूं त वरी असां सां ॻाल्हाइण नथा चाहिनि अच्छा जेके फैमिली सां मिलण जी ॻाल्हि हुई ऐं जेको ज़ाती मोहल्ले जी बि ॻाल्हि हुई त तव्हांखे लॻे थो त कुझु न कुझु रिलीफ असां ॾिसंदासीं ठीकु आहे खणी इस्पताल मुंतक़िली पॉसिबल न आहे पर फैमिली सां मुलाक़ात छो त पीटीआई त मुस्तक़िल हिन ते बि सियासत करे पई त मिलणु नथो ॾिनो वञे डॉक्टर नथो जेको आहे ज़ाती मोहल्ले जो भेणियुनि खे नथो मिलणु ॾिनो वञे पर जिन खे मिलणु खपे उहे मिलनि पिया था ऐं इहो उन्हनि जी पार्टी जा ई चङा जेके मुड़ुस आहिनि बैरिस्टर गोहर ॿिया वीचारा इन जे करे पब्लिक बि कोन था करे सघनि छो जो पोइ जेका सोशल मीडिया ब्रिगेड उन्हनि सां करे थी जिन सां उन्हनि खे मिलणु खपे उन्हनि सां मुलाक़ातूं जेके ज़रिया आहिनि उहे ॿुधाइनि पिया उहो थिए पई भेणियुनि सां छो नथो मिलणु ॾिनो वञे उनजी तारीख़ आहे भेणियूं मिली थियूं अचनि अहिड़ो बयानु थियूं ॾियनि जेको हुन चयो आहे न चयो आहे तस्दीक ई कोन थी थिए हिते ऋण भरी थो वञे सो मुलाक़ात न थियण जो वॾो कारण त उन्हनि जी भेणुनि जी ज़ुबान बंदी बि आहे जेकॾहिं उहा बंदि कनि त में बि उन्हनि जी मुलाक़ात इहो बि त ॾिसो नसीर साहब आफ़रीदी साहब खे केॾी फुर्ती हुई उहा यकदमि ग़ाइब थी वई आहे हाणे हिन जे पुठियां कहिड़ो रीज़न आहे यकीनन इहो आहे त मुलाक़ातूं जिते थियणु घुरिजनि उते थी रहियूं आहिनि ऐं थी सघे थो त मामला अंडर रिव्यू हुजनि ऐं ईंदड़ कुझु वक़्त में इहे मामला सेटल डाउन थी वञनि ऐं वैसे बि हुकूमत खे 2 साल त शायदि थी विया आहिनि बिल्कुलु थी विया आहिनि 3 साल में एंट्री थी वई आहे अर्ली इलेक्शन जी ऑलरेडी ऑफर आहे पर हाणे बाक़ी साल 1.5-2 साल आहे मथां सेटिंग थी वञे ठीकु आहे अच्छा सुहेला अफरीदी जी तव्हां ॻाल्हि कई त वज़ीर आज़म साहब सां हुनजी मुलाक़ात थी हुई ऐं इहो चयो पियो वियो मुख़्तलिफ़ ज़रियनि पारां बि इहा शयूं रिपोर्ट थियूं त उन्हनि खे कंपनसेट कयो वियो आहे ऐं उनखे चयो वियो आहे त बाबा मामला जेके आहिनि जे डायरेक्शन में हलनि पिया हल ऐं जेको सूबो आहे उनखे तूं जेके इंटरनल मामला आहिनि उन्हनि ते फोकस कयो बाक़ी सियासत हर पार्टी जो हक़ आहे उहो कंहिं बि एजेंडा ते उहा सियासत करे सघे थी त मुस्तक़बिल में हाणे तव्हांखे छा थो लॻे ईद खां पोइ पीटीआई वटि कहिड़ो अहिड़ो मज़बूत ग्राउंड आहे ॿीहर आवाम खे ॿाहिरि कढण जे लाइ टिनि महिमाननि खां सवाल आहे मुराद साहब तव्हां पहिरीं ॿुधाइजो असल में ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिठो हूंदो त हींअर सुहेल अफरीदी जी एक्टिविटी बिल्कुलु जेको आहे न पहिरें जे मुक़ाबले में बिल्कुलु ख़ामोश आहे पहिरीं हुनजा बयान ऐं रोज़ु जेको आहे भॼ भॼा हेॾे वञणु होॾे वञणु ऐं पंहिंजे ई सूबे में जुलूस कढणु जेको आहे ऐं उते एहतिजाज करणु इहो हींअर कोन्हे को इन मां अंदाज़ो थिए थो त उनखे इहा सम्झायो वियो आहे त भई तव्हां पंहिंजे सूबे ते ध्यानु ॾियो ऐं मामलात हलनि पिया ऐं तव्हां जेको आहे तव्हां तकड़ि न कयो मुंहिंजो पंहिंजो इहो जेको आहे हिन में ॻाल्हि में मौक़ो आहे ऐं सच को ग्राउंड कोन्हे पीटीआई वटि हींअर ऐं उहो इहो त हुननि पंहिंजे माण्हुनि खे एॾो थकायो आहे कारकुननि खे बार बार इस्लामाबाद चढ़ायूं वरी उहे नाकाम छो थियूं वरी जेके अॻूणा उन्हनि जा जेके हाणे ई हुआ वॾा वज़ीर गंडापुर साहब जंहिं अंदाज़ में उन वेही मीडिया खे इंटरव्यू ॾिनासो डे बाए डे असां ॾिठो आहे त पीटीआई कमज़ोरी थी आहे ऐं उहो पंहिंजी हिकमत अमली जे करे ई थी आहे पाकिस्तान में ज़ाहिर जीअं इरफान साहब चयो त क़बूलियत ऐं मक़बूलियत तमामु घणो मैटर करे थी मक़बूलियत केॾी बि हुजे क़बूलियत न आहे सो पाण ॾिठियूं वेठा आहियूं भुटे साहब जहिड़ो लीडर उनखे जीअं फाही ॾिनी वई उनखां पोइ जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हुकूमतूं आयूं वयूं कंहिंजी आशीर्वाद सां अचनि थियूं कंहिंजी नाराज़गी सां वञनि थियूं हिकिड़ो टेक रिकॉर्ड आहे ख़ान साहब बि जंहिं अंदाज़ सां आयो उनजी पार्टी जो 2011 वारो लाहौर वारो मीनार पाकिस्तान जो जलसो सो उनखे इन ॻाल्हि खे अहसासु करणु खपे त भई जंहिंजी सहकार सां तव्हां आया हुयो उनजे सहकार सां ई हुकूमत करे सघंदो उन्हनि सां ई जेकॾहिं तव्हांजा मामला बहितर हूंदा त ज़ाहिर आहे उन ॻाल्हि जो कोई इम्कान कोन्हे तव्हां ॿीहर बि वज़ीर आज़म थियो टीहर बि थियो नथा मामला बहितर थियनि त पोइ ज़ाहिर आहे असां वटि इहो या त जा जेल हूंदी आहे या वरी पोइ वज़ीर आज़म हाउस ऐं ऐवान सदर जा हाउस हूंदा आहिनि जी इरफान साहब तव्हांखे छा थो लॻे ईद खां पोइ पीटीआई वटि को
अहिड़ो को ग्राउंड ॾिसो पिया जिते हू ॿीहर आवाम खे वरी रोडनि ते आणे सघे? अलाह साईं क़ाइमु रखे मौजूदा हुकूमत खे। ग्राउंड ई ग्राउंड आहिनि, 55 रुपया फी लीटर वधियो आहे पाण उन वटि। पासे तो तव्हांखे वञे लॻे थो महांगाई अहिड़ो ग्राउंड आहे? न मां उहो ई ॻाल्हि थो कयां त हाणे ताज़ो असां वटि 55 रुपया फी लीटर पेट्रोल वधियो आहे ऐं अञा ईद में टाइम पियो आहे। इन जे विच में मुमकिन आहे त ही हुकूमत वरी दिलि ते को ग्रेनेड जो पथर रखी करे वरी अघु वधाए ईद जो छॾे। गिफ्ट जी। ऐं उन खां पोइ जेको महांगाई जो तूफ़ान ईंदो ऐं विच ओभर वारी सूरत हाल बि सेम रहे। जीअं पासदारान इनकलाब चयो आहे भई पेट्रोल त $200 ताईं असां खणी वेंदासीं ऐं पोइ हिते जेकॾहिं महांगाई वारी सिचुएशन सफ़ा हूअं बि घाटे खां चढ़ियल आहे, पर हाणे जेकॾहिं सफ़ा उहा जंगल वारी सूरत हाल असां वटि थी वञे त पोइ उन में पीटीआई खे फ़ाइदो मिली सघे थो। अदरवाइज़ पीटीआई जॾहिं ते अवामी सियासत कई कॾहिं जो माण्हू हुन सां गॾु पोइ बीहा। मथां करनि न सही, इन खां पोइ वञी करनि न मथां, पोइ उहो न ॾिसंदो आहे त केरु एहतजाज करे पियो थो। पर हुकूमत आम माण्हू जो जीअण जंजाल कंदी त पोइ आम माण्हू खे निकिरणो पवंदो। आम माण्हू तव्हांखे लॻे थो श्रीलंका वांगुरु, बांग्लादेश वांगुरु, नेपाल वांगुरु ईअं निकिरंदा पाकिस्तान में? निकिरी केपी वारा त घटि में घटि निकिरंदा न, उन्हनि खे त मोबिलाइज़ेशन उन्हनि जी हले पई थी न। टे पंजाब सूबा हिकिड़े पंजाब पासे, पंजाब पंजाब में में थी नथो सघे करे, थो, पंजाब में नथो करे। पंजाब में थी सघे थो, पंजाब में वॾी हद ताईं थी सघे थो ऐं अञा टाइम पियो आहे। खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि उहे पर पाकिस्तान जी हिकिड़ी तारीख़ अथव त हिते को बि लॉन्ग मार्च का बि एहतजाजी तहरीक तेसि ताईं कामयाबु कोन थी आहे जेसि ताईं मथियुनि जो हथु न आहे, उन नतीजा कोन ॾिना आहिनि। इहा बि देखो इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी जी बहाली वारी तहरीक बि कीअं कामयाबु थी, हाणे अचे पियो त फ़ोन किथां खां आई। सो अवामी एहतजाज सां पाकिस्तान में को वॾो इनकलाब आयो हुजे, सच 80 सालनि जी तारीख़ त कोन थी ॿुधाए, अॻिते को अचे त का ॿी ॻाल्हि। ठीकु आहे, तव्हां टिनी महिमाननि जी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ़्तगू तव्हां ॿुधी। डिबेट में फ़िलहाल एतिरो ईंदे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।